छो कि अगरि पेट्रोल महांगो थींदो त किरायो महांगो थींदो, उहो सामान पहुचाइण लगेज अगरि कंदा त उन में महांगाई थी वेंदी, जंहिंजे करे हर चीज़ महांगी थी वई आहे। ऐं इहो दायरा इख्तियार वफ़ाक़ी गवर्नमेंट जो है कि उहो पेट्रोल जा रेट घटाए। ऐं अॼु जो एहतजाज में सिर्फ़ु क़ीमतियूं पेट्रोल जूं न, मगर गैस जी बंदिश जेकी आहे, असां ज़िंदगी में कॾहिं कोन ॿुधो कि गैस तव्हांखे 3 टाइम मिलंदी। हिन हुकूमत में असां इहो बि चीज़ ॾिसी वरिती कि गैस 3 टाइम मिलंदो। चलो ठीकु आहे, अवाम 3 टाइम बि क़बूल कयो, मगर उहो 3 टाइम बि कोन पियो मिले हिते। अवां पाण हिते जा रिहायशी ऐं पाण मीडिया वारा बि ॾिसंदा, अव्हांजे घर मां ई अव्हांखे ख़बर पवंदी कि जेका ऐलान थियो हो कि 3 टाइम गैस मिलंदो, उहो बि असांखे हिते नथो मिले। ऐं असांजी जेकी हिते ॿाराड़ियूं आहिनि या असांजे शहरी इलाइक़ा आहिनि, टोटल मुतासिरीन में शामिल आहिनि। उन्हनि जे घर जे हेठियां गैस जी लाइन वञे थी, मगर उन में गैस न आहे। ऐं उन खां वधीक जेकी आहे लोड शेडिंग जी बला असांजे मथे ते आहे के इलेक्ट्रिक जे तरफ़ां। के इलेक्ट्रिक बि वफ़ाक़ अगरि उनखे थोरो कंट्रोल करे त बहितर सिस्टम हलाए सघे थी ऐं प्राइसिस कंट्रोल कराइनि। ऐं ॾिसो बिजली जा यूनिट, ही पहिरीं गवर्नमेंट हूंदी जंहिंजा हर 10-15 ॾींहंनि में हर चीज़ जा रेट पिया वधनि। ऐं अॼु जो जेकी असां एहतिजाजी रैली कढी आहे PS 88 जी ॿाराड़ी यूसीस जे तरफ़ां, उहो इन ई रिएक्शन में अवाम जो रिएक्शन आहे। हिते सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा न, मगर पूरे हिते PS 88 जी जेकी अवाम आहे उहा अवां ॾिसी सघो था। आम माण्हू, सिर्फ़ु पार्टी जा माण्हू न, मगर आम माण्हू बि मुतासिरीन में शामिल आहिनि ऐं असां सां गॾु हिन एहतिजाजी रैली में असां सां गॾु पिया हलनि। मुल्की सियासी तब्दीली अचे पई छा? तब्दीली बिल्कुलु अचे पई ऐं इंशाअल्लाह अवां ॾिसंदा 27 फरवरी ते जेकी असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ऐलान कयो लॉन्ग मार्च जो, इंशाअल्लाह जीअं त असां क़ाइद आज़म जे मज़ार खां ई इफ़्तिताह कंदासीं, तव्हां ॾिसंदा इमरान ख़ान पॉसिबली असांजे मलीर ताईं पहुचण खां पहिरीं इंशाअल्लाह इमरान ख़ान हितां